खैरपुर नाथन शाह वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में टेंट में रहियल बाहि मुतासिरनि जो सामान चोरी थी वियो आहे। चोर साहिब खान सदाकत चांडिये ऐं ॿियनि खे मिलियल इमदादी सामान चोरी करे विया आहिनि। मुतासिरनि पारां इतलाह ॾियण बावजूदि हद जी पुलिस को बि तहरीक न वरितो आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदासीं। खैरपुर नाथन शाह वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में टेंट में रहियल बाहि मुतासिरनि जो सामान चोरी थी वियो आहे। चोर साहिब खान सदाकत चांडिये ऐं ॿियनि खे मिलियल इमदादी सामान चोरी करे विया आहिनि। मुतासिरनि पारां इतलाह ॾियण बावजूदि हद जी पुलिस को बि तहरीक न वरितो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे। खैरपुर नाथन शाह वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में टेंट में रहियल बाहि मुतासिरनि जो सामान चोरी थी वियो आहे। चोर साहिब खान सदाकत चांडिये ऐं ॿियनि खे मिलियल इमदादी सामान चोरी करे विया आहिनि। मुतासिरनि पारां इतलाह ॾियण बावजूदि हद जी पुलिस को तहरीक न वरितो आहे। खैरपुर नाथन शाह वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में टेंट में रहियल बाहि मुतासिरनि जो सामान चोरी थी वियो आहे। चोर साहिब खान सदाकत चांडिये ऐं ॿियनि खे मिलियल इमदादी सामान चोरी करे विया आहिनि। मुतासिरनि पारां इतलाह ॾियण बावजूदि हद जी पुलिस को तहरीक न वरितो आहे। खैरपुर नाथन शाह वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में टेंट में रहियल बाहि मुतासिरनि जो सामान चोरी थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अकील सुंगर लाइन ते मौजूदु आहे। अकील, ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में टेंट में रहियल बाहि मुतासिरनि जो सामान बि चोरी थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि? अकील, तव्हां ते आवाज़ पहुचे पियो त ॿुधाइजो त बाहि मुतासिरनि जो टेंट मां सामान चोरी थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि? टेंट में रहियल बाहि मुतासिर साहिब खान सामान चोरी करे इतलाह बावजूद हद जी पुलिस ठीक आहे अकील, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।